मोहतरम जनाब भाऊ गुलाम कादिर बिरोही साहब जिन जे फर्जंद जी शादी भी आहे। हाफिज मोहम्मद अली अगे साल उनकी हिफ़्ज़ जी दिस्तार थी ऐं हिन साल वरी उनकी शादी थी रही आहे। खुशियुनि जे अंदर खुशी आहे ऐं मोमिन जो इहो ही किरदार हुअण खपे। जॾहिं शादी जो मौक़ो मिले तो उनमें मीलाद जी महफिल सजाई वने। बदकिस्मती से असांजे मुसलमानन में शादियों के मौक़न ते दुल दमामा राग रंग शराब कबाब मतलब अड़ियों शयूं जिनका अल्लाह ही उनके हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फरमायो है। जड़ा तो शादी एक सुन्नत है, सुन्नत के सुन्नत तरीके साणी कयो वने। सुन्नत तरीके में इहो ना है तो उनमें दोल हलन राग हले शराब हले। इनमें अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाराज थी जाए। मदीने जा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राजी थींदा जॾहिं कुरान जी महफिल कई वने, मीलाद पाक जी महफिल कई वने, वाज़ो नसीहत जो सिलसिलो हुजे, नात ख़ानी हुजे, उनमें अल्लाह भी राजी, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी राजी थींदा है। अज असा मोहतरम जनाब मामा गुलाम कादिर बिरोही साहब के मुबारक था जो पुत्र जी शादी भी आहे ऐं मदीने वाले घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद भी करे रहो आहे। अल्लाह साईं बिरोही साहब के खुश आबाद फरमाए, उनके बच्चन के शाद करे। असा सभी मुसलमान मोमिन आहियूं, असा ईमान आंदो असा कलमो पढ़ी करे मुसलमान थिया आहियूं। इं न को कलमो पढ़ी करे असा हर शे का आज़ाद थी वासी हाने असांजी मर्ज़ी आहे जड़ो डी गुजारियूं जड़ी रात गुजारियूं, जियां शादियों कयूं, जियां खुशियों कयूं, जियां गमियों कयूं, न बल्कि कलमो पढ़ी जॾहिं इस्लाम के दायरे में दाखिल थिया आहियूं तो इस्लाम के समझणो आहे, उनमें खुशी किए कई वींदी आहे ऐं गम जा ॾींहं उन में किए गुजारिया वींदा आहिनि। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, निकाह मिन सुन्नती, निकाह मुंहिंजी सुन्नत मझां हिकड़ी सुन्नत आहे। जैसे असा शादी था चऊं, निकाह था चऊं, ये हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके सुन्नतन मझां हिकड़ी सुन्नत आहे। सुन्नत के अदा करण जे लाइ तरीक़ो भी सुन्नत वारो हुअण खपे। ऐं असां त आहियूं ही अहले सुन्नत व जमाअत। असां अहले सुन्नत तॾहिं थिया आहियूं जॾहिं असां सुन्नत ते अमल था कयूं, जॾहिं असां सुन्नत के मञूं था, सुन्नत के समझूं था। सदायूं अहले सुन्नत ऐं कम थियन अहले बिदअत जा त पोइ अहले सुन्नत कोन रहंदासीं। असां अहले सुन्नत असां तॾहिं थींदासीं जॾहिं असांजा कम सुन्नत पाक जे मुताबिक हुजन। त अल्लाह जल जलालहू अमां खे खुशियुनि जा मौक़ा अता फरमाया आहिनि ऐं अॻिते भी अता फरमाईंदो। पुटन जूं शादियूं, भाइरन जूं शादियूं थियनव त उन में राग रंग न, शराब कबाब न, दोल धमचर न, बल्कि उन जे अंदर अल्लाह जे कुरान जूं तिलावतूं थियन, नातूं थियन, वाज़ो नसीहत जो सिलसिलो थिए। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन
पंहिंजी जिंदगी पाक जे अंदर पान भी खोड़ सारा निकाह कया, न्याणी जा निकाह कराया, असाबन सगोरन जा निकाह कराया। कंहिं भी निकाह में अहिड़ी का भी शइ नहीं, बल्कि उते छा थींदो, अल्लाह जे कुरान जी तिलावत हलंदी हुई। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पान खिताब फरमाइंदा हुआ, इस्लामी महफिल होंदी तो अज भी असा के वही तरीको इख्तियार करण खपे। वो खुश नसीब है जेके हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीके जे मुताबिक पंहिंजनि पुटनि, पंहिंजनि न्याणियुनि, पंहिंजे भाइरनि वग़ैरह जो शादियूं कनि था, वे खुश नसीब आहिनि। जो हदीस पाक में आयो आ, मन तमस्सक बिसुन्नती इंद फसाद उम्मती, जॾहिं मुंहिंजी उम्मत जे अंदर फितना ही फसाद थियनि, उन वक्त में को भी माण्हू मुंहिंजी हिकिड़ी सुन्नत ते रुगो अमल करे, फलहु अज्रु मिअत शहीद, त उन माण्हू के अल्लाह ताला 100 शहीदन जो सवाब अता फरमाईंदो। हेड़े फितने जे दौर में जाते सुन्नत ठठोलियूं थी रहनि, को मर्द मुजाहिद पंहिंजी सुहारी छॾाए। असांजी जमात जे अंदर इलाही सारा नौजवान सुहारियूं छॾायूं, पोइ वीचारा रोई असां सां हवाल कया। ॿिया त माइट ॿिया, पर माउ जी भी शिकायत कयूं त अम्मा भी चवे थी त ॾाढी कूड़ा। मां भी चवे त हाणे ॾाढी कूड़ा। मां तो औलाद जो भलो चाहिदी आहे। असल में मां के ख़बर ना आहे त ॾाढी में सवाब छा रखियल आहे। जे जीजल के या ख़बर पइजी वञे, जिन जीजल मारन के ख़बर हुई त शहादत में छा रखियल आहे, उन्होंने पंहिंजा बच्चा सीगारे मैदान शहादत में पान मोकिलिया। उनके ख़बर ही तो शहादत में छा रखियल आहे। पंहिंजनि बच्चन के तैयार करे, पंहिंजे हथन सां उनके ज़िरहो पाराए, उनके तलवारों ॾेई। ईअं न त को उन पुराने दौर में, हाणोके दौर में जे अंदर भी तहरीक लब्बैक जे धड़न जे अंदर ही तव्हां ॾिसी सघो था। नौजवान के पंहिंजूं मायरूं पुठियूं पिठियूं ठपनि, दुआऊं पिठियूं ॾियनि, दिलासा पिठियूं ॾियनि त रसूलुल्लाह जे नंगो नामूस जे ख़ातिर निकिता हो, वापसि न मोटिजो। जे सिर कुर्बान थी वियो त तव्हांजो सिर कुर्बान थी वञे। असां खुश नसीब आहियूं जो क़यामत जे ॾींहुं असां मौला हुसैन जे जीजल माउ सां गॾु हूंदासीं, जो उन्हीं जा बच्चा शहीद थिया त असांजा भी बच्चा शहीद थिया रसूलुल्लाह जे नाले जे। लब्बैक 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 या रसूल अल्लाह। बैत मत खड़े, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह। दिली जज्बो भी एक अल्लाह जे तरफ खां मिलंदो आहे, कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। त दिली तरह केर लब्बैक जो नारो न। लब्बैक जी माना छा आहे? लब्बैक माना मां हाज़िर आहियां, ए अल्लाह जा रसूल मां हाज़िर आहियां। तू टके जे यार के तो चवी त मां हाज़िर आहियां, हाज़िर बाबा हाज़िर, ही भी कम कयम। टके जे सूबेदार के चवी थो, तू ऑफिसर के चवी थो, तू पंहिंजे आका के हाज़िर हाज़िर करे रहियो आहे। जेको तू जो नौकर थी करे उनके हाज़िर हाज़िर दिलो जान सा करी थो, लेकिन मदीने वारे घोट के हाज़िर करण जे लाइ न तुंहिंजो हथ तो खजे, न तुंहिंजी ज़ुबान थी खुले। पंहिंजी किस्मत के चओ। असांजो त अक़ीदो आहे त असांजा नबी हाज़िर ऐं नाज़िर आहिनि। असांखे ॾिसी बि रहिया आहिनि त ॿुधी बि रहिया आहिनि, वो ॾिसी भी रहिया आहिनि त ॿुधी भी रहिया आहिनि। जेकर तू पंहिंजे दिल जे शौक़ सां रुगो हथ मथे खड़ी करे पंहिंजे मदीने वारे घोट खे लब्बैक जो जवाब ॾींदे त मुंहिंजा सुहिणा मां हाज़िर आहियां, हो त हो ई असां सां गॾु आहे। ईद बि पाणे हो त पर आउं बि त कुझु अॻु भरी थी आहियां। लब्बैक हथ मथे खड़ी करे जवाब, लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक
लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह। ताजदारे खत्म नबूवत बाज़े बुलंद ताजदारे खत्म नबूवत हर सहाबी ए नबी दरबार आली आविया शरीफ जमात अहले सुन्नत। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालु इरशाद फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सोना असा तव्हांखे सभिनी जहाननि जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे। कंहिं हिक जे लाइ तव्हांखे न मोकिलियो आहे बल्कि सभिनी जहाननि जे लाइ। रुगो इंसान जो जहान न आहे, हैवाननि जो जहान न आहे, मलाइकनि जो जहान न आहे, बल्कि सभिनी जे लाइ तव्हांखे रहमत करे मोकिलियो आहे। जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला हबीबन करीमन खे दुनिया जे अंदर मोकिलियो, महबूबन करीमन जे अचण खां पहिरियां ई काइनात जे अंदर उन जी वाखाण हली रही आहे। नबी सगूरा उन जूं वाखाणूं करे रहिया हुआ, मलाइका उन्हनि जूं वाखाणूं करे रहिया हुआ। जन्नत जे वण वण जे अंदर वाखाण हली रही आहे। बुराक जंहिंजे शौक़ में मुहब्बत में रोई रहियो आहे। मुंहिंजा दोस्तो दुनिया सॼी जंहिंजे लाइ दुआऊं घुरी रही आहे, उहे सुहिणा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जीअं जो दुनिया में तशरीफ़ फरमा थी विया। सॼी काइनात महबूबन करीमन जे लाइ महबूबन करीमन सां मुहब्बत भी करे। सब को पियो चवे त मुंहिंजे नसीबन में अचे, मुंहिंजे नसीबन में अचे। सुणे लाद लतीफ़ सरकार से फरमायो त तोखे ॾिसी सुहिणा ओ मुंहिंजा सोना तोखे ॾिसी सुहिणा हिते दावा कल घणा ऐं पिण हथ खणा त कहजो थींदे सुपिरी। अले तक जे नसीबन में दे, लेकिन अल्लाह तबारक व तआला फरमायो आ मां कंहिंखे ना मुराद कोन कंदो आहियां, ना उमेद कोन कंदो आहियां। उमेद भी मुझे यार साण लगाए अथल। तॾहिं पंहिंजो हबीब जॾहिं मूं मोकिलियो आहे रुगो इंसाननि जे लाइ न बल्कि रब करीम फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। जंहिंजी दिल ठरी आहे त वधे खड़ी करे रब्बुल आलमीन फरमायो त मुंहिंजा सोना असां तव्हांखे सभिनी जहाननि जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे। सभिनी जहाननि जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे। मुंहिंजा दोस्तो हिन काइनात जे अंदर मां पंहिंजे औलाद जे मथां रहम कंदी आहे। मां रुगो इंसान जी न बल्कि हैवाननि जी भी मां पंहिंजे बच्चे जे मथां रहम कंदी आहे। पखी जी मां भी पंहिंजे बच्चनि ते रहम कंदी आहे। कुकुड़ जो चूसो जेकॾहिं घुमे मथां सिरण या बाज़ लही पवे, उहा कमज़ोर कुकुड़ भी सिरण ऐं बाज़ साण झेड़े करण जे लाइ तयार हूंदी आहे, पंहिंजे बच्चे खे बचाईंदी आहे। अलगर्ज़ त जहान जे अंदर पोइ पखियुनि जी माउ हुजे या जीतनि जी माउ हुजे या जानवरनि जी माउ हुजे या इंसाननि जी माउ हुजे, ये सभिनी माहिरनि जो प्यार हिकिड़े पासे आहे, पर मदीने वारे घोट जो प्यार अञा भी घणो आहे।
अया भी प्यार उन जो घणो आ सभिनी सा प्यार करण वारा सभिनी सा मोहब्बत फरमाइण वारा तना त अल्लाह तबारक व तआला फरमायो त मुंजा सोना अवांजे प्यार जो अथो कथो ना है इनी जे करे मां तमा के सभिनी जहानन जे लाए रहमत करे मोकिलियो आ या हिय समझो त अल्लाह तबारक व तआला हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनखे जेतरी रहमत अता फरमाया या रहमत जेकना कायनात जे जर्रे जर्रे में तकसीम कई वने या कायनात जी उहा चीज जेका थी वई या मौजूद आए ऐ अते कायनात जो चीजूं अचण वारियूं आहिनि इन सभिनी चीजन जे मथा जर्रे जर्रे ते हबीबन करीम जी रहमत तकसीम कई वने तभी मदीने वाले घोट जी रहमत वधिका है सरकार जी आमद अतमत खड़े महबूब जी आमद मदनी जी आमद मक्की जी आमद सुहने जी आमद मंठार जी आमद जमात अहले सुन्नत इस जमीन पानी के मथा बीठी आ जेकरा या जमीन गर्क थी वने हेठ हली वने असा बे हजा विंदासी बचंदी काशे जमीन ते पोका जाए जगह जानवर मानो कुछ भी कौन बचंदा ये सब जो सब हजा विंदा तहान या मुसीबत थी पई जमीन जेकना गर्क थे तो मुसीबत अची वने बीठिया मतलब तो रहमत है जो बीठिया है आसमान बिना थंबे जे बीठो आ जेकरा यो मथा गिरी पवे असा को बचंदो हो तवा समझा के तो मुसीबत अची वई मालूम थियो तो इहो भी रहमत सा बीठो आहे सिज जे अंदर शुआ है जेकरा सिज निकरे तो सही पर जो शुआ खत्म थी वने त माण्हू खारस जी बीमारी में पटे पटे पान के मारे छींदा बेचारा फसूल ही पैदा कोन थींदा मेवाए कान पचंदी सदी तवानाई में सिज जी आहे जेकरा जी रोशनी खत्म थी वने त मुसीबत थी वने जैन जी रोशनी मतलब त इन्हीं के रहमत पहुंची रही है ये तवा कायनात जे जर्रे जर्रे जे अंदर नजर कयो पो हवा हुजे या पानी हुजे या मिट्टी हुजे या असन जे अखिन जी रोशनी हुजे या कनन जो बुधण हुजे या हथन जा इशारा हुजे या पैरन जो हलण हुजे जुबान जो ॻाल्हाइण हुजे या मादे जो हज़म हुजे या असन जे दिल जो धड़कन हुजे कायनात जे जर्रे जर्रे के ॾिसो पंहिंजी जाइ ते आहे त ठीक आ जेकर थोरी भी जो तब्दीली थी वने त मुसीबत थी वने यानी जेका जाइ शे बीठी आ या रहमत आ या किखा रहमत मिली रब तो फरमात मुझा सोना मां तमा के सभनी जहान जे ला रहमत करे मोकलियो आ सच के जे को शुआ है तभी मदीने वाले घोट जी रहमता चंद्र के चांद्रो किया तभी हबीबन करीमन जी रहमता है आसमान पे ना थंबे जे बिठवा त मुस्तफा जी रहमता है इस जमीन पानी जे मथा बिठिया तभी हबीबन करीमन जी रहमता है ही भी तमा के बुधाया त बाह साड़ी दिया जेकरा इन जे साड़न वाली सिफत खत्म थी वने असा जे लाए मुसीबत थी वने मानियो किथा बचंदियो पानी किथा गरम थींदा चायूं किथा पींदासी भत किथा तैयार थींदा अलगरस्ते ने बाह जे मथा भी असा जो रिस्क तैयार थींदो आ जेकर इने बाह जो साड़न खत्म थी वने या सिफत या चीज ने मजा खत्म थी वने तभी मुसीबत अची वने त बाह जो साड़न भी मुस्तफा जी रहमत पानी जो ठारण भी मुस्तफा जी रहमत सुभान अल्लाह सरकार जी आमद पयत मदखड़ महबूब जी आमद मदनी जी आमद सोने जी आमद जमात अहले सुन्नत मेरा महबूब मुरसल प्यारा ओहदी रहमत दा कोनी किनारा जी दिल ठरी भली सुभान अल्लाह चवे मेरा महबूब मुरसल प्यारा ओहदी
रहमत दा कोनी किनारा ओहदी रहमत दा कोनी किनारा जेदा जग विच नहीं को भी वाली ओहदा मदनी करे मान आली सुभान अल्लाह जेदा जग विच नहीं को भी वाली ओहदा मदनी करे मान आली आया जहराब जो ये सवाले देता भंडार भर कर भलारा देता भंडार भर कर भलारा मेरा महबूब मुरसल प्यारा ओहदी रहमत दा कोनी किनारा सुभान अल्लाह सरकार जी आमद महबूब जी आमद मदनी जी आमद जेदा जिब्रील दरदा गुलाम को अल्लाह करदा सलाम सुभान अल्लाह जेदा जिब्रील दरदा गुलाम को अल्लाह करदा सलाम को अल्लाह करदा सलाम जिको झुक दी ए दुनिया तमाम जिको झुक दी ए दुनिया तमाम वो दिलिया दा दिल पर दुलारा सुभान खवायो बार बार नात बुध देवे नन्हे बाजे को भी मेरी ये नात याद होती है मैं अपने इश्क मदीने वाले घोट दे करे मैं पढ़दा पिया शन अल्लाह मेरा पुकारा कबूल फरमाए बेटा रड़िया कबूल फरमावे सजा महीना रड़िया की चांद से सब शाम मझद रात हर जाई ते वजरड़ा के तटे 25 तारीख गुजर गया 26 रात अचे गई है 27 रात अचे गई है मन अल्लाह से असा जाए टुकड़ा असा जाए रड़िया अपनी बारगाह जो रसूलुल्लाह की दरगाह च कबूल फरमावे अभी रखो दोस्तों जेदा जिब्रील दरदा गुलाम ओ को अल्लाह करदा सलाम ओ को अल्लाह करदा सलाम जिको झुक दे ए दुनिया तमाम जिको झुक दे ए दुनिया तमाम वो दिलिया दा दिल पर दुलारा मेरा महबूब मुरसल प्यारा जुबान खामोश रहे मौसा मानन का बुधन चाया थो सबई मूसा कदजी पढ़ायो 16 लफ्ज आइन जे मिलाद में कद थियायो तो मौलूद में भी असा सबई कदजी वणो मेरा महबूब मुरसल प्यारा मेरा महबूब मुरसल प्यारा ओहदी रहमत दा कोनी किनारा ओहदी रहमत दा कोनी लची पाछन सभई नात पढ़ण में सुभान अल्लाह आवाज बुलंद जेकर है कुणो विधो वने तो शायद सबका वधिक लजी थियण वारो मां निकरा पर मुस्तफा दी नात में मां लजी कोन थी तो आया मुझे स्टेज ते नात खान भी खोड़ सारा बैठा पर इन्हन भी बेचारन सजो महीनो गायो आ सोने महबूब जी नात पर थोड़ो मुसा सबई साथ निभाइन नात खान भी मुसा साथ निभाइन जितना भी ते पंजी महफिल पाक में बैठा है सोने महबूब जी गंजी नात पढ़ी रहा आयो अल्लाह से असा जो ही रड़ियो पंजी बारगाह में कबूल फरमाए असाजो उथण वेहण महबूब जे सदके अचण वञण उन्हीं जे सदके आहे असाजो ॻाल्हाइण भी उन्हीं जे लाइ असाजो खामोश रहण भी उन्हीं यार जे लाइ ही जिंदगी उन्हीं मुस्तफा करीम जे लाइ अल्लाह जल जलालहू असांजी कबूल फरमाए आमीर जो दोस्तों मेरा महबूब मुरसल प्यारा मेरा महबूब मुरसल प्यारा ओहदी रहमत दा कोनी किनारा ओहदी
रहमत का कोनी जेके रस्ते ते कंडे बिछावन अच्छे उन्हा को भी गल नाल लावन। सरकार की आमद अदमत खड़े महबूब की आमद मदनी की आमद रस्ते ते कंडे बिछावन अच्छे उन्हा को भी गल नाल लावन तुझे उन्हा को भी गल नाल लावन जेके पिरिया ते पथरिया वसावन जेके पिरिया ते पथरिया वसावन करे बाझा भी दे बाझारा करे बाझा भी दे बाझारा मेरा महबूब मुरसल पिया मेरा महबूब मुरसल प्यारा उहदी रहमत दा कोनी किनारा। हथ मथे जाकर आखो सुभान अल्लाह बैत मदे हड़े सुभान अल्लाह। सरकार की आमद जेके खुशी दावत मदे हड़े महबूब की आमद मदनी की आमद सोहणे की आमद सरदार की आमद मंठार की आमद ओहदा आखण मने दा जलीले ओहो उम्मत दा वारिस वसीले ओहदा आखण मने दा जलीले ओहो उम्मत दा वारिस वसीले केड़ा खतरा असा तो खलीले केड़ा खतरा असा तो खलीले देता भी हड़ को बलबल के वारा देता भी हड़ को बलबल के वारा मेरा महबूब मुरसल प्यारा ओहदी रहमत दा कोनी किनारा मेरा आखिरी दफा सबई में नाल गड्ढा खवायो मेरा महबूब मुरसल प्यारा मेरा महबूब मुरसल प्यारा ओहदी रहमत दा कोनी किनारा ओहदी रहमत दा कोनी किनारा। सरकार की आमद अदमत खड़े महबूब की आमद मदनी की आमद मक्की की आमद सोने की आमद लजपाल की आमद। सैयदना तहया कल्बी रज़ी अल्लाह तआला अन्हु हबीबन करीमन की दरबार में मौजूद आए कोई रिवायत फरमाए रहा है अचानक एकड़ो शख्स आयो हबीबन करीमन की पाक दरबार में महबूबन करीमन की दरबार में एड़े अंदाज हाल में आयो जन तो अजब मजा दिसी रहो आहे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार पाक में एड़े अंदाज आयो अजब सां जो अखियों खुलियों पयो आन हैरत वारो चारो खणी करे हबीबन जी दरबार में आयो आ मिठे महबूबन करीमन जी दरबार में अची करे अर्ज पियो करे किबला मु बुधो वत तमा आखिरी नबी आयो पाण फरमाए तो सच बुधो आ तदा जे लिंगन में लर्जी पैदा थी वई वरी अर्ज कई किबला तमा रहमतुल लिल आलमीन आयो अर्ज पर महबूबन करीमन इरशाद फरमायो बेशक मुझे रब करीम फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। अस
असा तवा के सबनी जहानन जे लाए रहमत करे मोकलियो आए। जदा ये जो महबूबन करीमन इरशाद फरमाया तदा ओ शख्स जेको नौ आयो हो अॼु खां पहिरां कॾहिं उन खे इते न ॾिठो वियो हो। अखियुनि मंझि आब जारी थी वियसि, ज़ारो कतार रोई रहियो आहे, सुॾकनि जे मथां सुॾका भरे रहियो आहे। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो ओ जवान पंहिंजो हाल बयान कर, हकीकत पंहिंजी बयान कर, दिल जी आरज़ू ऐं मन जी मुद्दा मुसाण बयान कर। अञा त कचहरी कान कई थई, हाणे ई रुअण शुरू करे ॾिनो थई, सुॾका भरे रहियो आहे। पंहिंजे रुअण खे रोक, पंहिंजे अखियुनि खे पल, पंहिंजी दिल खे मज़बूत कर, पंहिंजी ज़ुबान खे साफ़ रख जो तुंहिंजे रुअण जे करे ज़ुबान सां लफ़्ज़ साथ नथा ॾियनि। थोरो पाण खे झल त सही, अंदर जो अहवाल त मूं साण बयान कर। हू पंहिंजे आस्तीन सां पंहिंजा ॻोढ़ा उखी रहियो आहे, रोई भी पियो, सुॾका भी भरे पियो, अर्ज़ पियो करे क़िबला मां पंहिंजे क़ौम जो सरदार आहियां। असां अरब जे अंदर न्याणी जो ॼमण ऐब हूंदो हुओ, तंहिंजे करे असां अरब पंहिंजो ज़िद न्याणियूं पूरे छॾींदा हुआसीं। साईं मां पंहिंजे कबीले जूं 100 खनि न्याणियूं पूरे छॾियूं हुयूं। पोइ मुंहिंजे घर में उमेद हुई, मुंहिंजे घर में उमेद हुई, अले न्याणी ॼमंदी, अले पुट ॼमंदो। पोइ जॾहिं वेझा ॾींहं थी विया, ओचितो मूंखे कमु पइजी वियो, मां परे सफ़र ते हलियो वियुसि। पोयां मूंखे न्याणी ॼमी पई, मुंहिंजी घर वारी पंहिंजो बच्चो प्यारो हूंदो आहे, उन बच्चे पंहिंजे खे बहराड़ी जे इलाइक़े में नानाणनि में छॾे आई त मुंहिंजी न्याणी जी हिफ़ाज़त कजो, मतां मुंहिंजो मुड़ुस न उन खे मारे छॾे। जॾहिं मां मोटी आयुसि घर में पहुतुसि, पुछा कयमि, घर वारी ॿुधायो त न्याणी ॼाई हुई पर मुअल ॼाई या मरी वई। मां शुक्र कयो त ठीकु आहे, मरी वई, जान छुटी। मूंखे इहा ख़बर कान हुई, पर आस्ता आस्ता मुझे कन्नन ते खबर पहुती त मूंखे का न्याणी भी ॼाई आहे। तॾहिं मां जांच कई, घरवारी खां पुछा कयमि त सच्ची ॻाल्हि ॿुधा, उन बच्चे जे करे मूं साण खोड़ कूड़ हया, मूं ज़ुल्म भी कया, जबर भी कया, ॾाढ भी घरवारी जे मथां कया। आख़िर उन्ही जे नानाणनि ताईं वञी पहुतुसि, जांच कयमि त हिते का न्याणी ॿुधायो वियो त इन औरत जी आहे। तॾहिं मूंखे ॾाढी कावड़ अची वई। तॾहिं न्याणी खे मां उतां वठण जे लाइ मां माइटनि खे चयो त पंहिंजी न्याणी खे ॻोठ थो वठी वञा। साईं क़िबला मां पंहिंजी न्याणी खे उतां वरितो आहे। जॾहिं घाट ते मां पहुतो आहियां तॾहिं मूं खॾ खोटरी आहे, न्याणी खे खॾ जे अंदरि पियो उछलायां। न्याणी वेचारी फरियादूं पई करे, दाहूं पई करे, कुकू भी करे, मुखे बाबा बाबा चई रही हुई, अम्मा अम्मा करे, सॾ भी करे, लेकिन मुखे रहम न पियो अचे। मुखे त फ़ख्र पियो थिए त मां चीरे पंहिंजी न्याणी पूरिया, जेका घुमण फिरण जहिड़ी, ॻाल्हाइण ॿोलाइण जहिड़ी आहे। इन न्याणी सेबती के मां पूरिया त मां फ़ख्र कयां त मां उहो सरदार आहियां जो जवान ऐं सेबती न्याणी पंहिंजे हथनि सां मूं पूरी आहे। मां इन्ही फ़ख्र जे लाइ न्याणी खे खॾ में पियो उछलायां, लेकिन न्याणी वेचारी साह बचाइण जे लाइ खॾ खां ॿाहिरि निकिरी पवे। वरी मां अंदरि उछलायां, वरी ॿाहिरि निकिरी पए, मां चमाटूं हणां त मूंखे भाकुर अचे पाए। मां वरी खड़ी अंदर उछलाया, न्याणी बाहर निकली अचे, लेकिन मुखे कावड़ खड़ी त मां ज़िंदा इन्हे खे पूरे छॾिया। आख़िर कावड़ जे अंदर मां न्याणी खे खड़ी करे ज़ोर सां अंदर खड़ी उछलायो। उन फरियादूं कयूं, रड़ियूं कयूं, बाबा बाबा कयईं, अम्मा अम्मा कयईं, लेकिन मुखे परवाह का भी नहीं। आखिरी दफ़ो न्याणी वेचारी जॾहिं ज़ोर ॾेई ॿाहिरि निकिरण जो इरादो कयो, मां कोडर जो पहो ज़ोर सां मथे में हयो मांस, मथो फाटी पयो। तो उन हिकड़ी रड़ कई हुई, वो आवाज आसमान ताईं बुरंदो वयो, जबलन ताईं बुरंदो वयो। उन केड़ी दाह कई हुई,
उन रड़ कही तो मुझा मौला कदा तो रहमत लिल आलमीन मोकली जो न्याणियुनि जी ज़मानत थी पवे बेखुदियूं ते न्याणियूं जीरियूं ज़मीन में न पूरियूं वञन मौला तू कदा तो रहमत लिल आलमीन मोकली इहो मूं लफ़्ज़ ॿुधो हुओ मां परेशान थियुसि पर न्याणी खे मूं पूरे चयो पर इहो आवाज़ मुंहिंजे कननि ते हलंदो रहियो तो रहमत लिल आलमीन केरु आहे जंहिंखे मुंहिंजी न्याणी बि यादि करे हाय 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 सुभान अल्लाह आओ यार लगी हो वई त ख़बर पवई यार तू दिल ॾिठी दुनिया दे माणे नाल तो हिकड़ा दफ़ा मदीने वाले घोट को अपनी दिल दे त देख वह न्याणी बेचारी रड़ी रड़ी करे वो हमरा बुधाए तो सुना उहे लफ्ज़ जेके मूं ॿुधा हमेशा मुखे याद बीठा मां सोचींदो रहियुसि पोइ दुनिया में मुखे मज़ो ॿियो हलियो दुनिया जो मुखे खाधे पीते में मज़ो न पियो अचे दुनिया में जे दोस्तनि में मुखे मज़ो न पियो अचे मुख़्तलिफ़ बाग बागीचा घुमा मुखे मज़ो न अचे बस वो न्याणी जो आवाज़ मौला कॾहिं तो रहमत लिल आलमीन मोकली बस इहो घड़ी घड़ी आवाज़ मुझे कनन ते न्याणी जो हले पियो अॼु ओचितो हिन मदीने में शहर मझा मुंहिंजो गुज़र थियो हिकिड़े माण्हू जे ज़ुबान तां ॿुधमि हू पढ़े पियो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सोना सा तवा के रहमत लिल आलमीन करे मोकलियो आहे जॾहिं मूं लफ़्ज़ उन्ही खां ॿुधा मूं ड्रोड़ पाती उन्ही हमरा जे तरफ़ त ही छा चई रहियो आहे हुन चयो त मां अल्लाह जो कलाम पढ़ी रहियो आहियां मां चयो अल्लाह जो कलाम कहते हुन चयो त रहमत लिल आलमीन ते नाज़िल थियो न्याणी जा लफ़्ज़ यादि अची विया उन्हें दाहू कंदी वई उन्हें न्याणी ते न ॾिठो पर मां ॾिसां तो रहमत लिल आलमीन काथे आ मूं ने खां पुछो तो रहमत लिल आलमीन काथे अचे हिन शहर में आ काथे आ जी अल्लाह जो सच्चो ऐं आखिरी रसूल थी आयो आ मस्जिद नबवी जे अंदर पंहिंजे सहाबन सगोरन सां गॾु जलवा पंहिंजे असां सोना मां उहे लफ़्ज़ ॿुधी आयो आहियां हज़रत दहिया कल्बी फरमाइन पिया हो ॻाल्हियूं कंदो वञे मां महबूबन करीमन खे ॾिसां पंहिंजी पलाद सां पंहिंजो अखियूं उघंदा वञा घड़ी घड़ी ॻोढ़ा उघंदा वञा महबूबन करीमन जे अखियुनि मंझां पाणी पियो वहे रोइन पिया हाय पंहिंजे पुकारींदड़नि जो पुकारो ॿुधी महबूबन करीमन जी भी दिल नरम थी अण ॾिठे पे पुकारियऊं हबीबन जी दिल उन्ही जे लाइ नरम रही पई ऐं तो त ईमान आणे पोइ तो रसूलुल्लाह खे पुकारियो आहे तो ईमान आने पो तो पंहिंजे नबी के सद कयो आ यकीन जान जाए तो न हयातुन नबी के असांजे सदर जी भी खबर पवे थी पाण ॿुधन भी था ऐं मदद भी फरमाइन था ऐं एड़ी मदद फरमाइन था जे तहरीक लबैक वारन जी मदद थी वई गवर्नमेंट जा गोडा झुकी वया रसूलुल्लाह जा गुलाम बुलंद ऐं बाला थी वया अल्लाह लबैक लबैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह ताजदारे खत्म नबूवत आवाज़े बुलंद ताजदारे खत्म नबूवत हर सहाबी नबी दरबार आली आबिया शरीफ जमात अहले सुन्नत सुभान अल्लाह
हजरत लतीफ सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि ने फरमायो तबारो चाबी आप खड़ा मुझो पुन्हो सिर सभिल जांगे ते चढ़ी करे कदो बड़ विधियन मथा ज़ईफ़ल मथा माज़ूरल होत धरी दो हथड़ा लती सरकार से फरमान पात माणिक मट सदो मैं मुझो उदाही में सोजरो हशर बेले हिसाब में छदे ना वींदोम सारो सद कदोम कोई हार के छधणी महबूब उते भी असा के याद कंदो पर आऊं भी अग भरी थिया अग उपाने महबूब करम नवाजी फरमाईंदा पर असा के भी थोड़ो अग भरो थियणो वा उन्हीं जे तरफ हलणो वा उन जेको असा के रस्तो दस्यो वा तरीको दस्यो वा उन तरीके ते अमल कयो उन रस्ते ते अमल कयो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदे तशरीफ आवरियत ते तो खुशी जो इजहार करे रहा आयो पर यारो ही भी याद रखो त उन्हीं जो फरमान बुधी अमल भी असा खुशी साण कयो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा के पैगाम दिनो नमाज की पाबंदी कयो उन जात असा के पैगाम दिनो अबे अम्मा जो एहतराम कयो उन असा के पैगाम दिनो औलाद की इस्लामी तरबियत कयो उन महबूब असा के पैगाम दिनो कूड़ न हणजो एक बे सा जुल्म न कयो केजी गिलाखोरी न कजो एक बे हक सुनाने अदा कजो अल्लाह सुब्हानहु व तआला असा के ने पैगाम ते अमल जी भी तौफीक अता फरमाए आमीन चो दोस्तों रब करीम जल जलालहू पंहिंजे सुहिणे महबूब जी सच्ची पंगी सिक निस्बत ऐं इताअत असा के नसीब फरमाए महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजे आल ऐं असहाब सा असा के प्यार नसीब फरमाए जिन खिदमत कई उनन जी खिदमत अल्लाह से कबूल फरमाए ऐं मुंहिंजा थोड़ा लफ्ज़ पंहिंजी अज़ीम बारगाह में कबूल फरमाए व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व बैतिहि अजमाइन Saya lupa